जय झूलेलाल। महिला विंग द्वारा कुरीतियुनि खे हटाइण लाइ वरितो वियो संकल्प। बहूरानी कार्यक्रम जे पोस्टर जो विमोचन कयो वियो। त सिंधी सेंट्रल पंचायत महिला विंग जी बैठक जो आयोजन श्री मोटूमल धर्मशाला गोल बाज़ार में कयो वियो, जंहिंमें वॾी संख्या में महिलाऊं शामिल थियूं। कार्यक्रम जो उद्देश्य नई कार्यकारिणी जो गठन ऐं सदस्यनि खे कार्यनि सां अवगत करणु हुयो। बैठक जो उद्देश्य पंहिंजी संस्कृति, पंहिंजी भाषा खे बढ़ावो ॾियणु ऐं महिलाउनि खे समाज जी मुख्य धारा सां जोड़णु ऐं मोटिवेशन करणु आहे। राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानीअ चयो त असां सभिनीनि जी ज़िम्मेदारी आहे त अचण वारी पीढ़ीअ खे संस्कृति, सभ्यता, भाषा, संस्कार जी विरासत ॾियूं। त हिन में आगामी 1 अक्टूबर जो थियण वारे कार्यक्रम जी जानकारी ॾिनी वई, जंहिंमें विभिन्न प्रतियोगिताऊं कयूं वञनि थियूं, जंहिंमें फैंसी ड्रेस, सुलेख, लेखन, रंगोली, व्यंजन प्रतियोगिता, वाद्य यंत्र जो आयोजन सिंधी कॉलोनी धर्मशाला में कयो वेंदो। बैठक में रायपुर सां सुहिणी सोच जूं महिलाऊं शामिल थियूं, जिन्हनि पंहिंजी आगामी 2 अक्टूबर जे कार्यक्रम बहूरानी कार्यक्रम जी जानकारी ॾिननि ऐं सभिनी सदस्यनि खे आमंत्रण ॾिनो। कार्यक्रम जो संचालन गरिमा शाहनी कयो, जंहिंमें बिरादरी पंचायत मां भारती सचदेव, कश्यप कॉलोनी टीम मां रेशमा मोटवानी, कीर्ति लालवानी, हाईटेक पंचायत मां विमला हिरवानी, आशा जसवानी, शारदा हरियानी, कोमल टहलानी, संगीता हरियानी, मुस्कान सिदारा, भव्या, अनीता माखीजा, रामा वैली पंचायत मां कमला राघवानी, मंजू आधवानी, गीता प्रेमानी, मोहिनी हरियानी, तोरवा टीम मां आरती मनवानी, सरकंडा टीम मां नेहा पमनानी, भारती पमनानी, शशि भारती, ऋतु गोदवानी, नीतू खुशालानी, कविता पमनानी, कविता चिमनानी, कंचन रोहरा, चक्कर भाटा मां प्राची ऐं टीम शामिल थिया। कार्यक्रम जी जानकारी मीडिया प्रभारी ट्विंकल आडवाणी द्वारा ॾिनी वई। त ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।